सिंधु यूथ सर्कल सिंधु नगर असां सिंधी कलाकारनि लाइ हिकु वरदान। असां कलाकार सिंधु यूथ सर्कल जे सभिनी भानीकारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हिते कलाकार अची गॾिजाणियूं ऐं रिहर्सल्स कंदा आहिनि। उन खां पोइ ड्रामा तयारु करे अलॻि अलॻि शहरनि में वञी ड्रामा पेश कंदा आहिनि। असीं नाटक त घणे ई कया आहिनि, पर उतां जा माण्हू असांखे थोरे वक़्त लाइ ई सुञाणींदा आहिनि। इहा त सुठी ॻाल्हि आहे न, त असांखे सुञाणनि था। मां चयो थोरे वक़्त लाइ, हुन खां पोइ हू असांखे विसारे था छॾनि। रूबरू ईअं कोन्हे, मूंखे घणा ई माण्हू सुञाणींदा आहिनि। मां जॾहिं खां ड्रामा में रोल कयो आहे तॾहिं खां माण्हू मूंखां पुछंदा आहिनि तूं ड्रामा कंदी आहीं? हाँ बराबर सुञाणींदा त आहिनि, पर छा चवंदा आहिनि, जोकर, नौटंकी, मस्करो, बॉन्ड ऐं ॿिया घणा ई अखर चवंदा आहिनि। कोई असांजी कला खे सम्झे ई नथो, सभु असांजी मखोल उॾाईंदा आहिनि। कंहिं वॾे ॾींहं ते जीअं चेटीचंड, नवरात्रि, डांडिया वॾनि टीवी कलाकारनि खे घुराईंदा आहिनि। उन्हनि जे पोयां वांदरनि वांगुरु डुकूं पाईंदा आहिनि ऐं शेवादारी थी करे उन्हनि जी फुल शेवा कंदा आहिनि। पर अफ़सोस सिंधी कलाकार जेके हक़ीक़त में सिंधियत जी शेवा था कनि, उन्हनि जी काई इज़त ई कान्हे। इन करे त मां चवां थी त अहिड़ो कुझु करणु खपे जीअं माण्हू असांखे सुञाणनि ऐं असांजी इज़त बि कनि। त हलो पोइ कोई चेहरा पियो कमु था कयूं। हिकु कमु कर न, छोकिरियुनि जा कपिड़ा पाए करे बाज़ार में पो सभई सुञाणींदा। तूं चुप कर गोलगप्पे। दीदी तव्हां ई ॿुधायो, हाणे छा करणु खपे? आइडिया ॿुधाए हाँ हाँ ॿुधाए। हलो फिल्म था ठाहियूं। ओ झिंझण वॼण बंदि कर, कुझु सीरियस करणो आहे। संजू सही तो चए, हलो फिल्म था ठाहियूं। हाँ हलो फिल्म था ठाहियूं। फिल्म ठाहिण कोई मज़ाक कोन्हे। हीरोइन त मां ई ठहंदसि। फिल्म शुरू देर खां पहिरियों ई बंदि थी वेंदी। मां फिल्म में सिंधी जी करे बि एंटी सिंधी जो रोल कंदुसि। जीअं असांजा नेताऊं चवंदा हिकिड़ो आहिनि कंदा ॿियो आहिनि। आऊ ललिता विलियन मां थींदुसि। तूं विलन थीने पोइ मां हीरोइन न ठहंदमि। पिया तो अब तो आजा। मां त हेलन ऐं बिंदुअ वांगुरु रोल कंदुसि। ओए मुंहिंजे हूंदे तूं विलियन की थींदे हैं? कोई मां तूं चुप। बंटी हिकु कमु था कयूं, तूं हीरो मां हीरोइन। ख़ामोश। हीरो थियण लाइ एक्टिंग अचणु ज़रूरी आहे, जेका मूंखे ईंदी आहे। वञे न मुंहुं ॾेई अचे ऐं फनोड़ा बि हणी अचे। तुम बस कर वे। मां भी सिंधी फिल्म में रोल करना। हाँ बेटा, छो न, मूं भी फिल्म में ॿार बि खपनि। हाँ क्या मैं भी सिंधी फिल्म में रोल कर सकता हूँ? कोई मां तूं चुप। मां कुझु सोचां थो। सोचण लाइ दिमाग़ खपंदो आहे। मां सोचां पियो फिल्म ठाहिण लाइ छा खपे। सभ खां पहिरीं फिल्म ठाहिण लाइ हिकु सुठी स्टोरी खपे जेका मां लिखंदुसि। हीरो त मां आहियां, आई एम सिलेक्टेड। हीरोइन त मां ई ठहंदसि। स्क्रीन प्ले एंड डायलॉग्स मां लिखंदुमि। पोइ मां तूं त बस कर। हा मां कोरियोग्राफर थींदुसि, कोरियोग्राफर। ओ खेखरा खाली दिमाग़, मां डांसर थींदुमि, सभिनी खे नचाईंदुमि, सभिनी खे। ॿिनि हीरोइन वारी फिल्म ठाहिजो, ॿी हीरोइन मां। हा पोइ त हीरो बि ॿ हूंदा, हिकु संजू हिकु मां। उहो बि सिंधी फिल्म में सभिनी खे ख़ुशि करण लाइ रोल ॾियणो पवंदो आहे। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि लोकेशन ॾेई करे पैसा ॾेई करे रोल वठंदा आहिनि, भली उहे कलाकार हुजनि न हुजनि। बराबर। हा बराबर। सिंधी फिल्म ऐं नाटकनि में गॾा घोड़ा सभु हिकु समान। सिंधी फिल्म सब वेस्ट, कोई न ॾिसंदो। मां मुंहुं धोई थो अचां। कोई मां तूं बि संजू सां गॾु वञ। सही ॻाल्हि आहे, सिंधी फिल्म कोई नथो ॾिसे। कीअं ॾिसंदा, फ्री पास वठण जी आदत जो पइजी वई अथनि। के वरी इस्त्री कयल कपिड़ा पातल शहानी शिकिल वारा कार मां लही पुछंदा आहिनि कि नाश्ते जो बॉक्स ऐं पाणी बि मिलंदो न। हा
हिंदी फिल्म ॾिसण लाइ हज़ारे रुपया ख़र्च कंदा आहिनि, पर सिंधी फिल्म ॾिसण लाइ फ्री पास जी घुर कंदा आहिनि। कुझु ई माण्हू बचा आहिनि जंहिंखे सिंधी ॿोलीअ सां प्यार आहे। सही आहे निशा, चवंदा आहिनि जेके कुझु न कंदा आहिनि उहे कमाल कंदा आहिनि। मतलब इहो त कंहिंखे शो स्पॉन्सर करण लाइ चवंदा आहियूं त चवंदा आहिनि शो स्पॉन्सर कीअं कयूं, तव्हां असांखे रोल ई न ॾिनो आहे। स्पॉन्सरशिप सां यादि आयो, असांजी फिल्म प्रोड्यूस केरु कंदो? तूं अञा मुंहुं न धोई आहे? प्रोड्यूसर त जाम आहिनि, पर सभिनी खे पहिरीं कमाई खपे, जेका सिंधी फिल्मुनि में थी सघंदी कोन्हे। अरे पोइ त मुंहिंजे हीरोइन ठहण जो सुपिनो बनी पियो। हाणे मां कैबरे डांसर कीअं थींदसि? पोइ मां तूं चुप करे वे। जे ॿियनि भाषाउनि वांगुरु असांजी सिंधी फिल्मुनि खे बि सब्सिडी मिलंदी त असांजी सिंधी प्रोड्यूसरनि खे घटि नुक़सान सहणो पवंदो। मिली सघंदी आहे पर मिलंदी कोन, छो त वॾियुनि कुर्सियुनि ते वेठल माण्हू असां खां कुझु ॻाल्हियूं लिकाए वेठा आहिनि। जे हुननि खे लिखत में ॾेई कहिड़ी बि सभा में सभिनी जे साम्हूं सब्सिडीअ जी घुर कंदा त शायदि कमु थींदो। न थींदो, सफ़ा न थींदो। हिकु माण्हू कोशिशि कई, न प्रपोज़ल विधो, पर हुनखे बड़ी सभा में जवाब न ॾिनो। उतां जे चेयरपर्सन जवाब ॾिनो उतां जे लेटिन में, चयईं इहो कमु सफ़ा न थींदो, छो जो इहो असांजे एजेंडा में कान्हे। छा इहो सही आहे? अरे पर हू इहो ई साॻियो जवाब हुन सभा में ॾेई पिया सघनि न, ऐं जे इहो हुनजे एजेंडा में कोन्हे त एजेंडा में विझी था सघनि न। पर कोन कंदा, छो जो हुननि खे कमु करण जी इच्छा ई कान्हे। पर इहा त ग़लति ॻाल्हि आहे। बराबर ग़लति आहे। त पोइ असांजी सिंधी ॿोली कीअं अॻियां वधंदी? हिन खां सवाइ ॿियो कोई रस्तो आहे? सिंधी फिल्मूं ई हिकिड़ो सवलो रस्तो आहे जंहिंसां हर घर जे हर नौजवान ताईं सिंधी ॿोली पहुचाए सघिजे थी। अरे हाणे 121 पको थियो कि मुंहिंजे हीरोइन ठहण जो सपनो ई रहिजी वेंदो। अरे 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 रो न रो न रो न। अरे चुप कर। जे सब्सिडी मिलणु शुरू थी वई त घणेई सिंधी फिल्मूं ठहणु शुरू थी वेंदियूं। बराबर, हिन खां पोइ हर शहर में सिंधी फिल्मूं ठहंदियूं। इहे थियण सां सभिनी सिंधियुनि जो हिक ॿिए सां मेल मिलाप थींदो। इन सां सिंधी ॿोलीअ जो बि वाधारो थींदो। पोइ असांजी सिंधी फिल्म कॾहिं ठहंदी? जॾहिं सब्सिडी मिलंदी, जॾहिं कोई प्रोड्यूसर मिलंदो, जॾहिं दर्शक पंहिंजे पैसनि सां टिकट ख़रीद करे फिल्म ॾिसणु शुरू कंदा, जॾहिं हर हिक सिंधीअ जे दिलि में सिंधी ॿोली ऐं सिंधियत लाइ प्यार जाॻंदो, तॾहिं ही असांजी सिंधी फिल्म ठही सघंदी। ओ शिट, मतलब प्रोजेक्ट कैंसिल। मुंहिंजे सपननि जो छा थींदो? पोइ मां तूं चुप। जे तव्हां पाण खे सिंधी सदाइण में फ़ख़ुरु महसूसु कयो था ऐं जे तव्हांखे हीअ शॉर्ट फिल्म वणी आहे त वधि में वधि शेयर कयो, जीअं ॿिया सिंधी बि ॾिसी सघनि। हर सिंधी ग्रुप में पहुचायो ऐं हा, सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं जे तव्हांखे कोन वणी आहे त बि कमेंट ज़रूरु कंदा। सिंधी शॉर्ट फिल्म YouTube चंदर हरदासी।